अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। सिंध इशूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भली कार ख़बर शामिल कंदासीं ठारू शाह खां सिटी रिपोर्टर राशिद अली मेमुण जी। ठारू शाह भरिसां लाड़क शाख वटि मोटरसाइकिल स्लिप थियण जे करे मीज़ान बैंक कंडियारो जो सिक्योरिटी गार्ड वकार कोलाची सख्त ज़ख्मी। सहाफ़ी न्याज़ कोलाची जो भाणेजो वकार कोलाची कंडियारो मीज़ान बैंक में ड्यूटीअ तां वापस अची रहियो हो त स्पीड ब्रेकर ते मोटरसाइकिल स्लिप थियण जे करे सख्त ज़ख्मी थी पियो, जंहिंखे ॻोठाणनि फौरी तौर ते रूरल हेल्थ सेंटर ठारू शाह नियो, जिते दवाऊं ऐं टेक्नीशियन न हुजण जे करे ज़ख्मी वकार कोलाची के नौशरो फिरोज अस्पताल मुंतकिल कयो वियो। ही हुयूं हिन वक्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।